अली चंडी जे क़त्ल के 1.5 महीने खां वधीक अरसो गुज़री चुको आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त सूबोदरो पुलिस ऐं ॿी अमलो जेको मुख़्तलिफ़ पुलिस वारा आहिनि इन क़त्ल में मुलविस उन्हनि खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे। सूबोदरो पुलिस क़ातिलुनि सां ॿिट बणियल आहे। अफ़सोस सां चवणो थो पए असां DIG सखर, RPO सखर, IG सिंध, होम सेक्रेटरी ऐं वस वारनि अमलदारनि खे अपील था कयूं त शहीद सजाद अली चंडी जा क़ातिल बक़ाया गिरफ़्तार कया वञनि ऐं उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। ऐं उन खां पोइ 4 ॾींहं मस गुज़री चुका आहिनि त हिकिड़ो असांजो माइट ऐं जिनसार अली चंडी मिसकीन उनखे बि साॻी ई हालति में साॻे ई तरीक़े सां क़त्ल कयो वियो आहे। सूबोदरो पुलिस अञा ताईं ख़ामोश आहे, उनजो बि को नोटिस नथा वठनि। ऐं SHO सूबोदरो, DSP सूबोदरो, SSP खैरपुर ऐं DIG सखर, RPO सखर, IG सिंध, होम मिनिस्टर खे असां वरी बि अपील कयूं था त जिनसार अली चंडी जे क़ातिलुनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं शहीद सजाद अली चंडी जा बक़ाया क़ातिल गिरफ़्तार करे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे।